अल्हम्दुलिल्लाह वकफा वस्सलातु वस्सलाम वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुलि व खातमिल अंबिया अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल लिल मुअमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़्का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यस्नऊन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानल्लाहु अन्नाज़िर वल मंज़ूर इलैहि। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। किस जहालत के दौर में जी रहे हैं हम इकबाल, किस जहालत के दौर में जी रहे हैं हम इकबाल। कितना खुश होता है आदम का बेटा हवा की बेटी को बेनिकाब देख कर। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अमेरिका, बरतानिया, यूरोप के गैर मुस्लिम ममालिक में लज, शर्म, हया हिकिड़ी बीमारी आहे। उते जेकॾहिं का औरत खे लज हूंदी, शर्म हूंदुसि, हया हूंदुसि, उहे बेईमान चवनि था त इहा बीमार आहे। इन जो इलाज कयो, इन जी लज, शर्म ऐं हया ख़त्म कयोसि। पर असां मुसलमाननि वटि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल हयाउ शोबतुम मिनल ईमान, हया ईमान जो हिस्सो आहे। इज़ा फातकल हयाउ फफ़अल मा शित, जॾहिं तोखे हया न हुजे त तूं जेको जी चाहे कर। क़ुल लिल मुमिनीना यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहुम ज़ालिका अज़्का लहुम इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यस्नऊन। वक़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लानल्लाहु अन्नाज़िर वल मंज़ूर इलैहि। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन।
जॾहिं तुंहिंजो हया, तुंहिंजी लॼ, तुंहिंजो शर्म ख़त्म थी वञे, पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे, जीअं वणई तीअं कर। माशा फरमाए थी, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहया मिनल अज़रा। अम्मा साईं फरमाए थी, मके मदीने जे का कुंवारी औरत जे अखियुनि में एॾो हया कोन हुयो जेॾो अल्लाह मुंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखियुनि में हया रखियो। असांजा हज़रत साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैहि बांग्लादेश ढाका में जमियत जो इजलास हुयो, पोइ वापसि आया, पोइ हवाल पिया ॾियनि जमात खे। फरमायूं असां कराची में जहाज ते वेठासीं, पोइ किताब ॾिनऊं पढ़ण जे लाइ। उन में हिदायतूं लिखियल हुयूं त कीअं सफ़र कजे, इहो पटो कीअं ॿधबो आहे, कीअं खोलबो आहे, हादसो थी पए त कीअं बचा कजे। फरमायूं मां उहो किताब पढ़ां पियो, जहाज़ मथे हलियो पंहिंजी रफ़्तार में, त ओचितो मायूं उथियूं, के पाणी पयूं पियारनि, के बोतलूं पयूं पियारनि, के चांहियूं पयूं पियारनि। मुंहिंजी नज़र किताब में हुजे। फरमायूं मुंहिंजे भरिसां सीट ते हिकिड़ो पंजाब जो वेठो नसरुल्ला ख़ान, पोइ मूंसां पियो करे ख़ैर ख्वाही। चइबो, हजरत जो चीज देखने की है उसको देखते नहीं, और जिसके देखने में फायदा ही नहीं उसको देखते हो। तो साईं फरमायो, मां उनके जवाब में चयो, इस किताब का जो बनाने वाला मुसन्निफ है उसका हुक्म है कि इस किताब को पढ़ो, इसको देखो, इसकी हिदायत पर अमल करो, और इस औरत का जो बनाने वाला रब्बुल आलमीन है उसका हुक्म है कि इसको नहीं देखो। बस जेका आयत मां जे साम्हूं तिलावत कई आहे, इन में भी अल्लाह ताला इहो ई मज़मून बयान फरमायो आहे। अल्लाह साईं फरमायो, कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। ए मुंहिंजा महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईमान वारनि खे फरमा, कल में पढ़ण वारनि मुसलमाननि खे फरमा, यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम। ओचितो जेकॾहिं इन्हनि जी नज़र खां गैर औरत ते पए त पंहिंजे नज़रुनि खे हेठि कनि। वयहफ़ज़ू फ़ुरूजहुम, पंहिंजी हयावनि जी हिफ़ाज़त कनि। ज़ालिक अज़का लहुम, इहो इन्हनि जे लाइ भलो आहे। इन्नल्लाह ख़बीरुम बिमा यसनऊन। अल्लाह से फरमायो, खबरदार, मतां खां टेड़ी अखि सां का गैर औरत खे ॾिठो आहे। यालमु ख़ाइनतल अयुन, रब फरमायो, माण्हुनि खां त लिकी सघूं था, पर मां रब खां लिकी कोन सघंदो। मां अल्लाह खे उन टेड़ी अखि जो बि इल्मु अथव। इन्हनि अखियुनि सां पराई औरत खे त ॾिसण जी इजाज़त नाहे, पर उलमा फरमाइनि था, तव्हां पंहिंजे घर में पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजी मासी, पंहिंजे पुफीअ खे था ॾिसो, ऐं तव्हांजी दिलि में ग़लति इरादो थो पैदा थिए त उते बि पंहिंजे नज़रुनि खे हेठि कयो, बंदि कयो। मुसलमान औरत खे त ॾिसण जी इजाज़त नाहे, पर रस्ते में, घिटीअ में, रोड ते का गैर मुस्लिम औरत हिंदियाणी, बागड़ियाणी, भीलियाणी वञे थी, कुरान तो फरमाए, यग़ुज़्ज़ू मिन अबसारिहिम, उते बि पंहिंजी नज़रुनि खे हेठि कयो। इन खे बि ॾिसण जी तव्हांखे इजाज़त नाहे। ईअं आम औरत खे त ॾिसण जी इजाज़त नाहे,
पर अखबार में का माई जी तस्वीर है का नाचनी का अदाकार उनखे भी न ॾिसो उनखे भी ॾिसण में गुनाह अथव। टेलीविजन में का औरत ख़बर पड़े थी उन जो मथो उघाड़ो आ मुंह उघाड़ो आ क़ुरान तो फरमाया गुज़्ज़ू मिन अबसारिहिम उते भी पंहिंजे नज़रुनि खे हेठि कयो। इन टीवी वारी औरत खे भी ॾिसण जी इजाज़त कान अथव। औरत पंहिंजी जाति पर उलमा फरमाइनि था को बेरिश छोकिरो आ लसो छोकिरो आ हसीन ऐं जमील उनखे भी न ॾिसो उनजे ॾिसण जी भी तव्हांखे इजाज़त कान्हे का। हज़रत मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूंखे 32 बुज़ुर्गनि ऐं मशाइख़नि वसीयत कई शींहं सां यारी रखजां नांग सां यारी रखजां पर लसे ऐं बेरिश छोकिरे सां अकेलाइप में न वेहजां। शींहं ऐं नांग जी यारी वध में वध एतिरो तोखे नुक़सान ॾींदी जो शींहं पलटो खाधो नांग हमलो कयो तो ते मौत ईंदो पर लसन ऐं बेरिश छोकरनि सां अकेलाइप में वेहण में तुंहिंजे ईमान खे नुक़सान थींदुई। हज़रत यहया बिन ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो ज़िना जी इब्तिदा नज़र खां है पर नज़र विझबी आ पोइ ज़िना जी शुरूआत थींदी आ। इन ई जे करे अल्लाह सां फरमायो पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो ऐं अल्लाह ताला जी अजीब कुदरत आहे जो अखियुनि जे मथां भी रब पर्दो ॾिनो आ ज़ुबान जे मथां भी रब चपड़नि जो पर्दो ॾिनो आ। फरमाई ओचितो तव्हांजी नज़र का औरत ते पए त यकदम पंहिंजी अखियुनि खे बंदि कयो। तव्हांजी ज़ुबान ते कूड़ जो लफ़्ज़ गिला जो लफ़्ज़ गार जो लफ़्ज़ अची वञे त उते भी पंहिंजे चप्पल खे बंदि करे पंहिंजे ज़ुबान ते कंट्रोल कयोसि। बदनज़री एडी खतरनाक बीमारी आ इन बदनज़री जे करे केतिरा घर बर्बाद थी आ कारोबार तबाही बर्बाद थी आ पर बदनज़री जी करे ईमान भी खतरे में हूंदो आ। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हिकिड़ो मुअज़्ज़िन हुयो जंहिं 40 साल आज़ान ॾिनी 40 साल तकबीर चई 40 साल तकबीर ऊला में शरीक थियो। एक दफे मस्जिद जे सहन में आज़ान पियो जी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। जरमल हय्या अलस्सलात चई सजे पासे दे मुंह फेरई सामो हिकड़े नसरानी ईसाई जो घर होयो उन जी न्याणी मथे कोठे ते बीठी पंहिंजे वारनि खे पई सुकाए। पहिरियों दफ़ो त हिन मुअज़्ज़िन जी ओचितो नज़र पई वरी ॿियो दफ़ो जरमल चई हय्या अलस्सलात त ॼाणी वांगी घूरे करे निहारई हिकड़ी नज़र में फासी अलाए आज़ान भी पूरी कई अलाए छाजो फर्ज़ छाजी सुन्नत छाजा नफ़िल सिधो वञी उन नसरानी जे घर जी दरवाज़े ते बीठो त तुंहिंजे न्याणी जी मोहब्बत मूंखे मारे वेधो आ पंहिंजे न्याणीअ जो संग ॾे। हुन चयो मां ईसाई तूं मुस्लमान। उन मुअज़्ज़िन चयो मां इस्लाम तूं हथ खयो मोहम्मद मुस्तफ़ा तूं हथ खयो न सूअर जो गोश्त खणी आयुसि चईंसि इहो सूअर जो गोश्त खा त मूंखे यकीन थिए त तूं नसरानी आ। सूअर जो गोश्त खाधई शराब जी बोतल खणी आयुसि त या शराब जी बोतल भी पी शराब जी बोतल भी पीतई। उन ईसाई चयो बस हाणे मूंखे यकीन थी वियो मथे कोठे ते वे हली त रिश्ते जूं ॻाल्हियूं कयूं। अल्लाह मां फरमाए थो जीअं जो ॾाकण ते मथे चढ़े पियो ॾाके तो पैर तिरकी पियुस किरियो वञी घाटो भॼी पियुसि उते जो उते मरी वियो। 40 सालनि जी ज़िंदगी जी इबादत हिकड़ी नज़र में वई ईमान वियो मुर्तद थी करे मरी वियो ॿई जहान बर्बाद थी तूं ऐं मां केरु थींदा आहियूं असां त राति ॾींहुं गुनाह में
असां पंहिंजे ईमान खे कीअं बचायूं इन जे करे मुंहिंजे साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो लकल ऊला वालैका सानिया फरमायो ओ मुंहिंजा उम्मती परी नज़र माफ़ थई ओचितो जेकर तुंहिंजी नज़र का औरत ते पइजी वञे नबी साईं फरमायो परी नज़र माफ़ अथव वालैका सानिया वरी जेकर जागी वागी घूरे करे तव्हां निहारियो त क़यामत जे ॾींहुं जहन्नम जूं सरायूं तपाए करे तव्हांजी अखियुनि में पारायूं वेंदियूं अॼु असांजा नौजवान स्कूलनि ऐं कॉलेजनि ऐं अस्पतालुनि जे दरवाज़नि ते मोबाइलूं खणी वञी बीहंदा आहिनि पढ़ाइनि न्याणियुनि खे पिया ॾिसंदा आहिनि जेकर उन्हनि खे चइजे थो बाबा हीअ बि त कंहिंजी न्याणी आहे हीअ बि त कंहिंजी भेण आहे हीअ बि त कंहिंजी अम्मा आहे बाबा न निहारियो गुनाह अथव त असांजा नौजवान चवनि था मौलवी साहब हुस्न बि अल्लाह जी कुदरत आहे असां हुस्न ॾिसी करे रब जी कुदरत खे यादि कंदा आहियूं अल्लाह साईं फरमायो अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ खुलिक़त अरे ज़ालिम तोखे मुंहिंजी कुदरत ॾिसणी आहे त हिन उठ ॾे निहार केॾो ताक़तवर जानवर आहे बदिलजे त सॼे महले खे गोॾनि जे हेठों करे पर 6 सालनि जो ॿार 25 मण हुन जे पुठीअ ते रखी महार मां हुनखे छिकियूं पियो अचे उठ हुन जे पोयां पियो अचे फरमायूं रुगो इन मंज़र खे ॾिसी थोरो सोचींदव गौर ऐं फिक्र कंदव त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदव व इलल जिबाल कैफ नुसिबत अञा तोखे ज़ालिम मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त उठ खां थोरो कंधु मथे कर थोरो गाटो मथे करे जबल ने निहार व मिनल जिबाल जुददुम बीज़ु व हुमरुम मुख्तलिफुल अलवानो के अच्छा जबल के कारा जबल के गड़ा जबल वल जिबाल औतादा मेखुन वांगुरु इन्हनि जबलनि जी ज़रिए सां असां ज़मीन खे सुक कयूं वेठा आहियूं रब फरमायो रुगो इन्हनि जबलनि ऐं पहाड़नि खे ॾिसी करे थोरो सोचींदव गौर ऐं फिक्र कंदव त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदव व इल समाई कैफ रुफ़िअत अञा तोखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त थोरो जबल खां कंधु मथे कर पंहिंजे घाटे ऐं नज़र खे मथे करे आसमान ॾे निहार फरजिल बसर हल तरा मिन फुतूर ثم ارجع البصر كرتين ينقلب إليك البصر خاسئا وهو حسير हिक दफ़ो आसमान ॾे निहार 2 दफ़ा आसमान ॾे निहार 100 दफ़ा तूं आसमान ॾे निहारींदे रब फरमायो तुंहिंजी नज़र थकिजी पवंदी पर मुंहिंजे आसमान में तोखे ऐब ॾिसण में न ईंदो हज़ारे साल गुज़री विया न थंभो न थूणी न गाडर न टीयर गुंबद जी सूरत में तव्हांजे मथों बीठो आहे रब फरमायो रुगो इन आसमान खे ॾिसी करे थोरो सोचींदव गौर ऐं फिक्र कंदव त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदव वइलल अर्ज़ कैफ सुतिहत अञा तोखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त वरी आसमान ॾे निहार ज़मीन ॾे निहार वफिल अर्ज़ क़ितअुम मुतजाविरात किथे पक्की जमीन किथे कच्ची जमीन किथे वारियासी जमीन किथे कलराठी जमीन किथे पथरेली जमीन किथे आबाद किथे गैर आबाद किथे पानी खारो किथे कोड़ो किथे मिठो रब फरमाए ने जमीन जे मुख्तलिफ टुकड़ल ऐं जरल खे ॾिसी करे थोरो सोचींदव गौर ऐं फिक्र कंदव त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदव व जन्नातुम मिन अनाब وزرع ونخيل صنوان وغير صنوان يسقى بماء واحد
अञा तोखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त हिन ज़मीन जे बारे ॾे नज़र कर। हिकिड़ो ज़मीन जो बारो आहे, उन में अंब बि पोखियो पियो आहे, लीमो बि पोखियो पियो आहे, नारगी बि पोखी पई आहे, सूफ़ बि पोखियो पियो आहे, ज़ैतून बि पोखियो पियो आहे। ज़मीन बि साॻी, पाणी बि साॻो, हारी बि साॻो, कड़ियो बि साॻो, वाह बि साॻो। पर अल्लाह से फरमायो वनुफ़ज़्ज़िलु बअज़हा अला बाज़िन फिल कुल। अंब जो मज़ो पंहिंजो, लीमे जो मज़ो पंहिंजो, नारगीअ जो मज़ो पंहिंजो, सूफ़ जो मज़ो पंहिंजो, ज़ैतून जो मज़ो पंहिंजो। फरमाई रुगो अंब जी फार वात में विझी करे थोरो सोचींदे, गौर ऐं फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदई। फरमाई व इन लकुम फिल अनआम लइब्रा। अञा तोखे मुंहिंजी कुदरत सम्झ में न अचे त खीर जो गिलास, खीर जो प्यालो वात ते रखी ॿ ढुक पी करे थोरो सोचींदे, गौर ऐं फिक्र कंदे त मुंहिंजी कुदरत सम्झ में अची वेंदई। अरे ज़ालिम तो त पंहिंजी मेंह खे, पंहिंजी ढॻीअ खे खड़ जो कुंडो ॾिनो, लूसण जी सथरी ॾिनी, बोह जी भरी ॾिनी। इन मेंह ऐं ढॻीअ जे पेट में कहिड़ी तुंहिंजी मशीनरी हुई, कहिड़ो तुंहिंजो कारखानो हुयो। वञी ख़ैरपुर ऐं ठेड़ीअ जे कासाइनि खां पुछा कयो, रोज़ानो मेंहियूं ऐं ढॻियूं कोहो पिया, उहा कहिड़ी रग आहे जिथों ख़ालिस खीर पियो अचे। सॼी ज़िंदगी कासाइनि खे बि ख़बर कान पई त खीर किथों पियो अचे। रब फरमायो नुस्की कुम मिम्मा फी बुतून मिन बैन फरसिम व दमिल लबनन खालिसा। छेणे जे विचां, रत जे विचां, पाणी ऐं पेशाब जे विचां तव्हांखे मिठा खीर जा गिलास प्यारण वारो मां आहियां, ॿियो कोई कोन। तोखे हया नथो अचे जो तूं परायूं न्याणियूं ॾिसी करे चई थो मां ख़ुदा जी कुदरत थो ॾिसां। अॻे ज़ालिम तोखे जो केरु चवे त मूंखे बि पंहिंजे घर वठी हल, पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजे घरवारी जी ज़ियारत करा त मां बि रब जी कुदरत ॾिसां। हू अब तक कंहिंजी न्याणी आहे, हू अब तक कंहिंजी भेण, कंहिंजी अम्मा आहे। मंज़ना ज़ुनिय बिअलहा, खबरदार थी जा का न्याणीअ ॾे घूरे करे न निहार जा मतां दरवाज़े जे सोराखनि मां तुंहिंजे न्याणियुनि खे ॿिया न ॾिसनि। मंज़ना ज़ुनिय बिअलहा, खबरदार थी जा मतां का न्याणीअ जी मोबाइल ते तस्वीर कढी, फोटू कढी करे उनखे ब्लैकमेल न कजां मतां सुभाणे तुंहिंजी न्याणी ऐं तुंहिंजी भेण जी तस्वीर फेसबुक या इंटरनेट ते न अची वञे। मंज़ना ज़ुनिय बिअहलिहा, खबरदार थी जा मतां कंहिंजी न्याणी, कंहिंजी घरवारी सां पेके ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाई, सुभाणे तुंहिंजी न्याणी कंबलनि जे अंदरि परावनि मर्दनि सां ॻाल्हाईंदई। मंज़ना ज़ुनिय बिअहलिहा, पाड़े में कंहिं ग़रीब मिसकीन जी न्याणी खे बेइज़्ज़तो न कजां मतां रब तुंहिंजी इज़त वारी न्याणी खां बदिलो न वठई। मंज़ना ज़ुनिय बिअलहा, पाड़े में कंहिं ग़रीब मिसकीन जो लोढ़ो न लताड़जा मतां रब तुंहिंजे लोई कोट ऐं हवेली खे ऊंधो न करे छॾई। सिंधी में चवंदा आहिनि कर्ज़ पुराणा न थींदा आहिनि। इन जी करे इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, इन ज़िना दैनुन, ज़िना कर्ज़ अथव, ज़िना कर्ज़ अथव, ज़िना तव्हां कंदो कर्ज़ ॿिया लाहींदा। ही ज़ानी जे वक़्त में ज़िना थो करे, इहा औरत या त कंहिंजी न्याणी आहे, या त कंहिंजी भेण आहे, या त कंहिंजी अम्मा थींदी, या त कंहिंजी घरवारी थींदी। ही ज़ानी हिकिड़े जी न्याणीअ जी इज़त खे बर्बाद थो करे, ॿिए जे भेण जी इज़त खे बर्बाद थो करे, टे जी घरवारी जी इज़त खे बर्बाद थो करे, चौथे जे अम्मा जी इज़त खे बर्बाद थो करे। उलमा फरमाइनि था ज़ानी जे वक़्त में ज़िना करे, पंहिंजी न्याणी, पंहिंजी भेण, पंहिंजी घरवारी, पंहिंजी अम्मा जी इज़त तो हथ खणे पोइ भली ज़िना करे, उनखे ज़िना जी इजाज़त आहे। मंज़ना ज़ुनिय बिअलहा, उलमा फरमाइनि था पछाड़ीअ में तव्हांजे घर जे दीवारुनि सां ज़िना थींदव। घर जे दीवारुनि सां ज़िना थींदी।
कर्ज पुराना न थींदा ज़िना कर्ज था आवे ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी खुतबात फ़कीर में लिखियो आहे हिकिड़ो सोनारो हुयो 25 साल उनजी घरवारी हया वई पर्दे में रही ॾेर खां पर्दो भेण जे मुड़स खां पर्दो सौट मासात खां पर्दो हिकिड़े ॾींहुं दरवाज़े खां ॿाहिरि जेको मज़दूर पाणी भरे ॾेई ईंदो आहे इन माईअ पाक दामन हथ ॿाहिरि कढी करे पाणीअ जी खली जो वरिती तो न मज़दूर न माईअ जे हथ खे पकड़े करे ग़लति इरादे सां दॿायो ज़ोर ॾिनईं हथ खे माईअ जे पेरनि जे हेठों ज़मीन निकिरी वई आहे अल्लाह कड़ी मूंखों ग़लती थी आहे जो अॼु मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मुंहिंजे हथ खे पकड़ियो अथई अचे मुसले ते वेठी रोए पई शाम जो उन जो मुड़ुसु सोनारो जो घर में आयो ॾिठई त घरवारी रोए थी चई फलाणे जी मां ख़ैर त रोई थी चई ख़ैर छा जो अॼु हिन मज़दूर खे एॾी ज़रूरत थी आहे जो मां पाणीअ जी खली जो वरितीमांसि त मुंहिंजे हथ खे पकड़े करे ज़ोर सां दॿायई त सोनारे जे अखियुनि में पाणी वही आयो चई मंज़ना ज़ुनिय बियलिहा मंज़ना ज़ुनिय बियलिहा तुंहिंजी ग़लती न आहे ग़लती मुंहिंजी आहे अॼु मुंहिंजी दुकान ते हिकिड़ी औरत आई मां बि उन जे हथ खे ग़लति इरादे सां दॿायो रब थॾे ते मूंखों बदिलो वरितो आहे मंज़ना ज़ुनिय बियलिहा हिकिड़ो बादशाह हुयो उहो तजुर्बो पियो करे त इहा हदीस सची आहे या कूड़ी आहे पंहिंजे घरवारी ऐं पंहिंजे न्याणीअ खे चई तव्हां बाज़ार जो चकर ॾेई अचो उनजी घरवारी उनजी न्याणी बाज़ार मां घुमी फिरी मोटी आयूं जंहिंमहिल हवेली जे दरवाज़े ते पहुतियूं त बादशाह जो नौकर ऐं ग़ुलाम हुन सम्झो त शायदि इहा बानी आहे मोह हुनजो उघाड़ो छो त अॻे मोह उघाड़ो बानियुनि जो हूंदो आज़ाद औरत जो मोह उघाड़ो नौकिराणियूं जेके हूंदियूं उन्हनि जो मोह उघाड़ो सोभरो मोह उघाड़ो उन ग़ुलाम खे एॾी ज़रूरत थी जो भॼी अचो न बादशाह जी न्याणीअ खे भाकुर पाए पेशानी ते चुमी ॾेई भॼी हलियो घरवारी बादशाह खे सॼो हवाल ॾिनो त असां बाज़ार में वयूंसीं केर बि असां ॾे निहारे कोन पियो सभिनीनि जूं नज़रूं शर्म में हेठि हुयूं पर जंहिंमहिल हवेली जे दरवाज़े ते पहुतियूंसीं तुंहिंजो ग़ुलाम तुंहिंजो नौकर तुंहिंजे न्याणीअ खे अचानक बोसो ॾेई भॼी हलियो हुई त बादशाह जे अखियुनि मां पाणी वही आयो चई मंज़ना ज़ुनिय बियलिहा अल्लाह जे नबी सच फरमायो आहे मां बि बचपन में ईअं औरत हुई उनखे ईअं बोसो ॾेई भॼी हलियो हुयोसि मां तौबा न कई सालनि खां पोइ रब मूंखां बदिलो वरितो आहे कर्ज़ पुराणा न थींदा आहिनि सोनारे पंहिंजी घरवारी खे चयो मां तौबा थो कयां मां शर्मिंदा ग़लती मुंहिंजी आहे तुंहिंजी न आहे ॿिए ॾींहं ते उहो साॻियो मज़दूर जंहिंमहिल दरवाज़े ते आयो त रोई करे चयो अम्मा कल्ह मूंखां ग़लती थी वई शैतान मूंखे बरगिलायो अम्मा मां रब खां बि माफ़ी थो वठां तूं बि मूंखे माफ़ कर उलमा फरमाइनि था तव्हां तौबा कंदव त ॿिया बि तौबा कंदा तव्हां शर्मिंदा थींदव त ॿिया बि शर्मिंदा थींदा जेकर तव्हां पराइनि न्याणियुनि ॾे निहारींदव त तव्हांजे न्याणियुनि ॾे ॿिया निहारींदा तव्हां पराइनि औरतुनि जी इज़त लुटींदव त तव्हांजे औरतुनि जी इज़त लुटबी तव्हां पराइनि औरतुनि सां पेकेजनि ते ॻाल्हाईंदव त तव्हांजे न्याणियुनि ऐं भेनरुनि सां ॿिया ॻाल्हाईंदा दुनिया में बदिलो वरितो ईंदो आख़िरत जी ख्वारी त आहे क़यामत जो ॾींहुं थींदो पीउ खे पुटनि जी आॾो बदनाम कयो ईंदुसि रब फरमाईंदो पुटनि खे ॾिसो पंहिंजे पीउ खे सॼी दुनिया जा इंसान मौलवी पीर फ़कीर नबी रसूल सभु बीठा हूंदा एॾो पुट बि बीठा हूंदा रब पुटनि खे चवंदो ॾिसो पंहिंजे पीउ खे मौलवी त तव्हांखे चवंदा हिन जे पेरनि जे हेठों जन्नत अथव पर तव्हांजो पीउ पराइनि औरतुनि सां ग़लति तालुक रखंदो हो पराइनि न्याणियुनि ॾे लिकी करे निहारींदो हो
मां खे पंहिंजे बच्चन जी आॾो ज़लील कयो वेंदो। क़यामत जे ॾींहुं रब बच्चन खे फरमाईंदो ॾिसो पंहिंजी मां खे तव्हांखे त ख़बर कान हुई, तव्हांजे पीउ खे त ख़बर कान हुई, पर मां अल्लाह जी नज़र तव्हांजे कमरनि जे अंदर भी नज़र है, पर कंबलनि ऐं सवड़ियुनि में भी मां ख़ुदा जी नज़र है त कंहिंसां पई माई ॻाल्हाए। भेनरुनि खे भाइरनि जी आॾो ज़लील कयो वेंदो। रब भाइरनि खे चवंदो ॾिसो पंहिंजी भेण खे, उस्ताद खे शागिर्दनि जे आॾो बदनाम कयो वेंदो। शागिर्दनि खे चवंदो ॾिसो पंहिंजे कमीने उस्ताद खे, तव्हां त चवंदा हो साईं उस्ताद जा फर्श खां वर्श ताईं असांखे पहुचायो। न्याणियुनि खे पढ़ाईंदो हुयो क्लास में त न्याणियुनि खे न्याणी सम्झंदो हुयो, क्लास खां ॿाहिरि निकिरंदो हो त वरी ग़लति मैसेज मोकिलींदो हो। न्याणियुनि में बद नज़री विधई। ॾिसो पंहिंजे कमीने उस्ताद खे, मुर्शिद खे मुरीदनि जी आॾो ज़लील कयो वेंदो। क़यामत जे ॾींहुं रब मुरीदनि खे फरमाईंदो ॾिसो पंहिंजे मुर्शिद खे तव्हां त पंहिंजे न्याणियुनि ऐं भेनरुनि जे विच में अची विहारींदा हो त ॿिन्हिनि जहाननि जो साईं आ, असांजो अबू आ, पर हिन जी नज़र न्याणियुनि में भेनरुनि में ग़लति हुई। तव्हांखे ख़बर नाहे, मां ख़ुदा खे ख़बर हो। ऐं अख़बारी थींदी हिते तौबा ताब थियासीं त ठीकु आहे, न त क़यामत जे ॾींहुं रब ईअं ज़लील करे। पहिरें नंबर ते पंहिंजे नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो। ॿिए नंबर ते जेकर चाहियो था असांजा बच्चा असां जूं न्याणियूं गुनाहनि खां बचनि त क़ुरान थो फरमाए वानकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। क़ुरान थो फरमाए पुटनि ऐं न्याणियुनि जी शादी करायो। शादी कंदा त गुनाहनि खां बचंदा। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो तरीक़ो इहो अथव, शादी न कंदा। हिन वक़्तु माहौल अहिड़ो आहे शराब खां ज़िना खां बची न सघे। सही बुखारी जो किताब मुंहिंजे साम्हूं पियो आहे, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे। 4-4 महीना सालनि जा साल तबलीग में लॻाईंदो, शादी न कंदो, ज़िना खां बची न सघंदो। चिल्लनि जा चिल्ला वञी हाले जी शरीफ़ ॿिए शरीफ़ में बुज़ुर्गनि वटि चिल्ला पचाए, शादी न कंदो ज़िना खां कोन बची सघंदो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो तरीक़ो थोरे ॿुधायो आहे गुनाह खां बचण। चिल्ला लॻायो 4 महीना, बुखूं जो पाण खे रोज़ा रखो। हाले जी शरीफ़ में मानी कोन था खाइनि फ़क़ीर, ॿिए शरीफ़ में मानी कोन था खाइनि। तबलीग जमायत में 4-4 महीना वेंदा आहिनि, बेदा ऐं मानी कोन खाईंदा आहिनि, बुख ते हूंदा। ऐं देरि न कयो, न रस्मुनि रवाजनि खे ख़तम कयो। कुरान मजीद में अल्लाह से फरमायो अल तब्तगू बि अमवालिकुम मोहसिनीन। रब मर्दनि खे थो चए त माल ॾेई करे ज़ालूं हासिल कयो। हिते वरी कानूनी उबतो, मर्दनि खे तो रब चए त तव्हां माल ॾेई करे घरवारी वठो। ऐं हिते आॻियूं रस्मूं ऐं रवाज अची विया वांगनि ऐं हिंदुनि जा, जो मुस्लमान न्याणी त ॾिए थो पर सॼो घर लुटाए थो। अॻे न्याणियुनि जा भत न हूंदा, हाणे न्याणियुनि जा बि भत। ही कहिड़ो तरीक़ो आहे, ही मुस्लमान जो तरीक़ो न। न्याणीअ जी शादी पई थिए, हुनजी सॼे इलाइक़े खे दोस्तनि खे मिटनि माइटनि खे दावत। ऐं मर्दनि में बि का गैरत कान्हे का। घर में वञ त जेका शइ आहे माईअ जी, खट बि माईअ जी, बेड बि माईअ जो, बिस्तरो बि माईअ जो, कोप बि माईअ जा, गिलास बि माईअ जा, प्लेटूं बि माईअ जूं। हिन हमराह जी का शइ कान्हे। सही तो चवां ग़लति? ये रस्म रवाज ख़तम कयो, पंहिंजूं न्याणियूं ईअं ॾेई छॾियो, बसि वॻो बि हुनजो मुड़ुसु वठेसि। तव्हांजो कहिड़ी ज़रूरत? न्याणी तव्हां ॾिनी, तव्हां हुनजो घर आबाद कयो। वधीक सॼो ट्रक माल जी भरे न्याणीअ खे पिया ॾियो, न्याणी बि वई त घर बि लुटे। बाबा सम्झो था कोन था सम्झो? 4 साल थी विया आहिनि मंगणीअ खे, अञा त शादी न थी थिए। पीउ थो चवे त अञा तूं नंढो, अञा तूं पंहिंजे पेरनि ते न आई।
4 साल मंगनी के थिया निकाह पी नथो करास टिन छोकरन के मोटरसाइकिल ते खणी घुमाईंदो दो एकड़े दी एकड़ी न्याणी आस बे दी बी छोकरी आस टे दी टी छोकरी आस उते पी के गैरत न थी अचे ऐं चे तो पंहिंजे पेरनि ते शादी न कराईंदो औलाद खे ॾोह थींदा ऐं जेके ॾोह थींदा ज़िना कयूं शराब पीतऊं उहे सभु केस तव्हांजे गिची ला ताअत लिमख़लूक़िन फ़ी मअसियतिल ख़ालिक़। मां त वाइज़नि में चवंदो आहियां पंहिंजे नौजवाननि खे जेकर पीउ मां तव्हांजी शादी में रुकावट आहिनि ऐं तव्हांखे ताक़त आहे तव्हां पंहिंजी घरवारी खे संभाले वेंदव पीउ मां जी इजाज़त खां बग़ैर वञी तव्हां शादी कयो भली ऊंधा हथ करे पीउ मां तव्हांखे पिटनि तव्हांखे जेकर बददुआ लॻे त मां ज़िम्मेदार और ज़िना थो करे शराब थो पिए उन खां बचण जे लाइ शादी वञी कई पंहिंजे घरवारे खे संभाले गुनाह खां बचो त इहो सुठो कमु कई या ग़लति कमु सो बाबा रिश्तो चाहे हिन वक़्तु माहौल उहो न आहे 1500 साल जेको माहौल हुयो उहो ॿियो हाणे ही जेको 2001 खां वठी 16 ताईं जेको माहौल आहे उहो ॿियो उहो दौर न आहे पंहिंजे घर जी निगरानी कयो न्याणी स्कूल वञे थी कॉलेज वञे थी मदरसे वञे थी त उनजी निगरानी कयो पुट मदरसे पहुती या न उस्ताद खां पुछा कयो न्याणी पहुती आहे या न घरवारी जेकर मोबाइल ते ॻाल्हाए थी कलाक त उनखे प्यार ऐं मुहबत सां चओ त पीउ मां सां त एतिरो केरु कोन ॻाल्हाईंदो आहे बाबा कलाक केरु पीउ मां सां ॻाल्हाईंदो तव्हांजे घर महिरबानी फरमा इहो नंबर मूंखे ॾे त भला मां बि ॻाल्हायांसि जीअं ख़बर पए ऐं जेकर हुनखे शक आहे त पंहिंजा नंबर हुनखे बि ॾियो छो त औरतुनि खे बि शक थींदो आहे त जेकर हुनखे शक थो पए त तव्हां हुनखे पंहिंजो नंबर ॾियो ही मुंहिंजो नंबर आहे तोखे शक हुजे तूं ॻाल्हाए सघीं बाक़ी असां जेकर ॻाल्हाईंदासीं त हू बि ॻाल्हाईंदी इहो त दस्तूर आहे फरमायूं वकुल्लिल मुमिनात यग़ुज़ुज़्न मिन अबसारिहिन्न औरतुनि खे बि रब थो फरमा मुंहिंजा महबूब मुस्लमान औरतुनि खे चओ जनमल पंहिंजे घर खां ॿाहिरि निकिरनि भली भाउ उन्हनि जो गॾु हुजे मुड़ुस सां गॾु हुजनि पीउ सां गॾु हुजनि मुंहं ते बुरको हुजे चादर हुजे पर रस्ते में उन्हनि जी नज़र हुजे पंहिंजे नज़रुनि खे हेठि कनि आम मर्दनि खे न ॾिसनि इन्हनि जे पीउ खे त ख़बर कान्हे मुड़ुस खे त ख़बर कान थी पवे पुट खे त ख़बर कान थी पए पर अल्लाह साईं फरमायो मां रब जी बुरके जे सोराखनि में बि नज़र आहे त या नज़र केॾे पई फिरे केॾे पई निहारे हिकिड़ो पर्दो औरत खे पीउ खां बि करिणो आहे भाउ खां भाटे भाणे जे खां चाचे ऐं मामे खां बि करिणो आहे क़ुरान थो फरमा वलयज़रिबन बिख़ुमरिहिन्न अला जुयूबिहिन्न औरत खे पंहिंजे पीउ जी आॾो भाउ जे आॾो भाटे ऐं भाणे जे आॾो चाचे ऐं मामे जे आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे इहो पर्दो औरत खे पीउ खां भाउ खां भाटे भाणे जे खां चाचे ऐं मामे खां बि करिणो आहे ओ मुस्लमानो कुझु सोचो त सही ओ मुंहिंजी अदड़ी मुंहिंजी भेण तूं बि कुझु गौर ऐं फिक्र कर जॾहिं तोखे पीउ जे आॾो भाउ जे आॾो भाटे ऐं भाणे जे आॾो चाचे ऐं मामे जे आॾो मथो उघाड़ो करण जी इजाज़त न आहे सीने तां पोती परे करण जी इजाज़त न आहे त पोइ सौट मासा त मारो टप फाट गैर मर्द जे आॾो मथो उघाड़ो करे घुमण जी तोखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे हदीस में अचे थो नबी साईं फरमायो मेराज वारी राति मां हिकिड़ी औरत ॾिठमि जंहिंजा मथे जा वार ज़ंजीरनि सां ॿधल हुया हेठों बाह जा मच पिया भरनि फरमायूं जीअं मच्छीअ खे पचाइबो आहे ईअं उन माई खे पचायो पियो वञे मां पुछा कमी केरु आहे मूंखे चयो साईं हीअ उहा औरत आहे जेका दुनिया में मर्दनि जे आॾो मथो उघाड़ो करे घुमंदी मथे जा वार नंगाई में शामिल उलमा फरमाइनि था औरत जो मथे जो वार कंगी ॾियण जे करे फणी ॾियण जे करे जेकर हुन जे मथे खां जुदा थियो आहे इन वार खे बि को मर्द नथो ॾिसी सघे छो त मथे जा वार नंगाई में शामिल इन जे करे औरत निमाज़ थी पढ़े
मथे जो चौथों हिस्सो निमाज़ में खुली वियो त निमाज़ बातिल थी वई। जो गढ़ जंग हिन जो चौथों हिस्सो खुली वियो त निमाज़ बातिल। औरत जी बाह ठूट खां मथे ओगड़ हितों जेकर औरत जी पाड़ खां बाह कटिजी वञे, मां तव्हां खां पुछां थो इन बाह खे को मर्द ॾिसी सघे थो? पीउ या भाउ, चाचो, मामो? ये टंग भी नंगाईअ में शामिल आहे। भेड़ियुनि खां वठी पाड़ ताईं टंग जेकर औरत जी कटिजी वञे, इन टंग खे को मर्द ॾिसी सघे थो? पीउ या भाउ, चाचो या मामो? इन ई नमूने सां मथे जा वार भी नंगाई में शामिल आहिनि। उलमा फरमाइनि था औरत जो मथे जो वार कंगी ॼण जे करे, फणी ॼण जे करे जेकर हुन जे मथे खां जुदा थियो आहे, इन वार खे भी को मर्द नथो ॾिसी सघे। इन ई जे करे मर्द मरी वञे त हुनखे कफन जे लाइ 3 कपिड़ा ॾिबा। घणा कपिड़ा? 3। हिकिड़ी गोॾ वारी चादर, हिकिड़ो लिफ़ाफ़ो, हिकिड़ी अल्फी। पर औरत मरी वञे त हुनखे कफन जे लाइ 5 कपिड़ा ॾिबा। कफन मां 5 चादरूं ठाहे वियूं। सभ खां पहिरीं औरत खे गुस्ल कराइबो, उन खां बाद हुन जे मथे जे वारनि जूं 2 गुतूं बनाए सॼे पासे वारा वार सॼे पासे ॾों फेराए करे सीने ते रखबा। खॿे पासे वारा वार खॿे पासे ॾों फेराए करे सीने ते रखबा। उन खां बाद हिकिड़ी पोती सां हुन जे सीने खे ढकबो गर्दन ताईं, ॿी पोती सां हुन जे मथे जे वारनि खे ढकबो, रओ पाराइबोसि जीअं हिकिड़ो वार बि हुन जो ॾिसण में न अचे। उन खां बाद हुनखे अल्फी पाराइबी, पोइ गोॾ वारी चादर, पोइ लिफ़ाफ़ो। ओ मुसलमानो कुछ सोचो त सही। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण, तूं भी कुछ गौर ऐं फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे मथे जे वारनि जे ज़ाहिर थियण खे, तुंहिंजे सीने जे ज़ाहिर थियण खे रब बर्दाश्त नथो करे त तूं जहिड़ी हुजी, ज़िंदा हुजी ऐं मथो उघाड़ो करे सीनो खोले करे घर में मर्दनि जे आॾो घुमी, रब कीअं बर्दाश्त कंदो? इन ई जे करे औरत मरी वञे त मरण खां बाद मुड़ुस भी उनखे हथ न लाएसि। मुड़ुस खे हथ लाइण जी इजाज़त बस हाणे या घरवारी ख़तम। इन ई जे करे घरवारी ज़िंदा आहे त घरवारी जी भेण सालीअ सां निकाह नथो थी सघे। सालीअ सां निकाह जेसि ताईं ज़िंदा आहे तेसि ताईं हुन सां निकाह हलाल आहे। बाबा निकाह हलाल आहे कि न? कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वहल तजमऊ बैनल उख्तैन इल्ला मा क़द सलफ। रब फरमायो हिकिड़े निकाह में 2 भेनरुनि खे गॾु न कयो। हिकिड़े ई वक़्त में 2 भेनरूं तव्हांजे निकाह में न हुजनि, मां रब मना थो कयां। हालांकि निकाह त हलाल हुयो, हलाल जी रब मनो कई आहे त सालीअ सां कचहरी करणु, सालीअ खे गाॾीअ ते खणी करे घुमाइण, सालीअ खे हदिया ऐं तोहफ़ा ऐं गिफ्ट ॾियणु, इहो त हराम आहे। हराम जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? हलाल जी रब इजाज़त नथो ॾे त हराम जी कंहिं इजाज़त ॾिनी आहे? जो सालिनि सां पिया मोबाइल ते कचहरी कयो, सालिनि खे खणी पिया गाॾियुनि ते घुमायो। जॾहिं निकाह खे रब मनो कई आहे त तव्हांजी घरवारी जेसि ताईं आहे तेसि ताईं हुनजी भेण सां निकाह बि न कयो। निकाह त हलाल हो। मरण खां बाद मुड़ुस खे हथ लाइण जी इजाज़त न आहे। बसि हाणे तुंहिंजी घरवारी ख़तम। इन ई जे करे औरत खे क़ब्र में भी उहे मर्द लाहिनि जेके महरम हुजनि, जिन सां हिन जो निकाह नथो थी सघे, उहे क़ब्र में लाहिनि। जन मर्दनि सां औरत जो निकाह थी सघे थो, मरण खां बाद इन्हनि जो हथ औरत जे जिस्म ते रब बर्दाश्त नथो। एॾो रब वैरत जो सबब। मुसलमानों कुछ सोचो त सही। ओ मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी अदी, मुंहिंजी भेण, तूं भी कुछ गौर ऐं फिक्र कर। जॾहिं मरण खां बाद तुंहिंजे जिस्म ते कंहिं गैर मर्द जो हथ रब बर्दाश्त नथो करे त तूं जहिड़ी हुजी, ज़िंदा हुजी ऐं धारियल मर्दनि सां हथो हथ सां मिलाए करे कचहरी करे, रब कीअं बर्दाश्त कंदो? औरत मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जिस्म जी हिफ़ाज़त करे। जीअं फौजी
सिपाही सरहद जी हिफ़ाज़त कंदो आहे, हथियार खणी बीठो हूंदो आहे, पंहिंजी जान कुर्बान कंदुसि, पर सरहद में कंहिं धारे फ़ौजी खे अचण न ॾींदुसि। इन जे करे उलमा खां पुछी ॾिसो, औरत मथे खां वठी पेरनि ताईं पंहिंजे जान जी हिफ़ाज़त करे, जेकॾहिं इज़त आबरू जी हिफ़ाज़त जे लाइ औरत पंहिंजी जान कुर्बान थी करे त क़यामत जे ॾींहुं शहीद जे कतार में पंहिंजी इज़त पंहिंजी जान बचाइण जे लाइ जेकॾहिं उहो पंहिंजी जान कुर्बान थी करे, मुज़ाहमत थी करे, पंहिंजे मथां मौत हुन जे मथां अची वियो, क़यामत जे ॾींहुं शहीदनि जे कतार। ऐं तव्हांखे ख़बर आहे फ़ौजी जेके सरहद ते बीठल हूंदा आहिनि उहे कहिड़ी वर्दी पाईंदा, अहिड़ी वर्दी पाईंदा जीअं दुश्मन खे ॾिसण में न अचे। औरत खे बि हिन दुनिया जे जहान में अहिड़ो लिबास पाइणो आहे, छो त मुड़ुस खां सवाइ जंहिं बि मर्द सां औरत जो निकाह नथो थी सघे, इहो औरत जो दुश्मन आहे। सम्झो था की न? जंहिं बि मर्द सां औरत जो निकाह थी सघे थो, इहो हिन औरत जो दुश्मन आहे। जीअं असांजी सरहद ते जेके फ़ौजी बीठा आहिनि, इंडिया जो जेको फ़ौजी आहे हिन जो दुश्मन आहे। तंहिंजे करे फ़ौजियुनि खे घुर्जे त अहिड़ो लिबास, अहिड़ी वर्दी पाइनि जीअं दुश्मन खे ॾिसण में न अचे। औरत बि अहिड़ी पंहिंजे जिस्म जी हिफ़ाज़त करे जो दुश्मन खे ॾिसण में न अचे। जंहिंसां बि हिन जो निकाह थिए थो, इहो हिन जो दुश्मन आहे, उन खां पंहिंजे पाण खे बचाए। असांजा बुज़ुर्ग त फरमाइनि था त औरत घर खां ॿाहिरि निकिरे अहिड़ो लिबास, अहिड़ो बुरको पाए ऐं हले बि अहिड़े नमूने सां जीअं कुराड़ी महसूसु थिए, जीअं दुश्मन खे ख़बर पए त इहा कुराड़ी आहे। जवान थी करे न हले, मतां को कुतो कमीनो हिन ॾे निहारे न। इन नमूने सां औरत खे पंहिंजे जान जी हिफ़ाज़त करे। इन जे करे औरतुनि जे ॻाल्हाइण ते रब पाबंदी विधी। बाबा नबी साईं जूं घरवारियूं असां जूं माइरूं आहिनि। कुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो, वला अनतनकिहु अज़वाजहु मिन बादिही अबदा। को मौलवी मरी वञे, उनजी घरवारे 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे ॿी जाते शादी करे सघे थी। को सैयद सुहारो वफ़ात करे वञे, उनजी घरवारी 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे ॿी जाते शादी करे सघे थी। को वॾेरो, को ज़मींदार, को साहब, को वज़ीर, को गवर्नर मरी वञे, उनजी घरवारी बि 4 महीना 10 ॾींहं इद्दत पूरी करे ॿी जाते शादी करे सघे थी। पर अल्लाह से फरमायो, वला अनतनकिहु अज़वाजहु मिन बादिही अबदा। जॾहिं मुंहिंजो सुहिणो नबी दुनिया खे छॾे वञे, ख़बरदार तव्हां मां कंहिंखे बि इजाज़त न आहे जो मुंहिंजे महबूब जे घर वारनि सां केरु निकाह करे। रब फरमायो, क़यामत ताईं मुंहिंजे सुहिणे नबी जूं घर वारियूं तव्हां जूं माइरूं अथव। उन्हनि अमरिन खे तो रब फरमाए, वइज़ा सअलतुमूहुन्न मताअन फस्अलूहुन्न मिन वराए हिजाब। रब फरमाए थो, मुस्लमानों जॾहिं पंहिंजे अमरिन खां को सुवाल कयो, को सामान सड़ो वठो त पर्दे जो ख्याल कयो। बग़ैर पर्दे जे ॻाल्हाइण जी तव्हांखे इजाज़त न आहे। बग़ैर पर्दे जे का सामान सड़े वठण जी तव्हांखे इजाज़त न आहे। होॾो नबी साईं जे बीबियुनि खे तो रब फरमाए, फला तख़ज़ान बिल क़ौल। जॾहिं तव्हांजो बच्चो तव्हां खां को मसलो पुछण जे लाइ अचे, ख़बरदार तव्हांजे ॻाल्हाइण में नरमी न हुजे। तव्हांजे ॻाल्हाइण में नरमी, औरत जे ॻाल्हाइण में सख़्ती हुजे। उस्ताद खां को मसलो पुछे त खिली करे न पुछे। मादरियुनि भेनरुनि खे वाइज़नि में चवंदो आहे, मदरसनि में पढ़नि थियूं असांजूं नियाणियूं असांजूं हाल में। असुल त असांजे बुज़ुर्गनि जो तरीक़ो हो त पीउ पंहिंजे नियाणियुनि खे पाण पढ़ाए, भाउ पंहिंजे भेनरुनि खे पढ़ाए, मुड़ुस पंहिंजी घरवारियुनि खे पढ़ाए। हाणे असां राति ॾींहं वाइज़नि में तबलीगनि में असां त इहा महिनत कोन कई। इन जे करे मजबूरी में असां ई बनात जा मदरसा खोलिया। मजबूरी जे करे ई बनात जा मदरसा असां खोलिया आहिनि, जे वॾे नुक़सान खां बचण जे लाइ नंढो नुक़सान बर्दाश्त कबो आहे। करे असुल औरत जो उस्ताद हुनजो मुड़ुस आहे, हुनजो पीउ हुनजो उस्ताद आहे। भाउ पंहिंजी भेण जे घर में दीनी तालीम ॾिए। तंहिंजे करे औरत खे घुर्जे त घर में उस्ताद खां को मसलो पुछे त नाज़ नखरे वारो ॻाल्हाइण न हुजे, नरमी वारो ॻाल्हाइण न हुजे, मुख़्तसर हुजे।
औरत में सख्ती सख्त हो जाए, मर्द नरम हो जाए, औरत सख्त। हिते वरी कानून ही उबतो, मर्द नरम थिया, मर्द सख्त थिया, मायूं नरम। हालांकि हिन वक़्तु मोबाइल जो दौर आहे, इन जे करे का फोन अचे, घर में मर्द न आहे त औरत खे घुर्जे त सख्ती सां ॻाल्हाए, बाबा बंदि कर, घर में मर्द न आहे, न ॻाल्हा, इज़त वारो आहीं त ॿीहर काल न कजां, ईअं ॻाल्हाए। दरवाज़े ते को मर्द अचे, दरवाज़ो खड़काए, औरत सख्ती सां जवाब, घर में मर्द न आहे, हलियो वञ, न बीह हिते, ॿीहर दरवाज़ो न खड़काजां, मर्द अचे पोइ अचे, ईअं सख्ती हुजे। क़ुरान तो फमा फला तख़ज़ान बिलक़ौल, नबी जे बीबियुनि खे तो रब फरमाए तव्हांजे ॻाल्हाइण में नरमी न हुजे, सख्ती हुजे, मुख़्तसर सख़्त। तंहिंजे करे भली असांजे मदरसे जूं असांजूं न्याणियूं उस्ताद खां को मसलो पुछनि त खिल वारी ॻाल्हि न हुजे, नाज़ नखरे सां उस्ताद सां न ॻाल्हायो, फ़ाइदे जे बजाय नुक़सान थींदो। हाणे त साईं मायूं हेॾियूं नरम थियूं, का फोन ईंदी या को दरवाज़े ते ईंदो, अदा तूं केरु आहे, चांहि पीअंदव, मानी खाईंदव, बोतल घुरायां, कमरे जो दर खोलियां, आराम कयो, मर्द बि वरी ख़ुशि थींदा त असांजी माई तॾे जी भली आहे, तॾे जी भली आहे या हया कोन्हे, न आहे इजाज़त। बाबा कावड़ हराम आहे, कावड़ कुरान मजीद में अल्लाह से फरमायो वल काज़िमीनल गैज़ वल आफ़ीन अनिन नास, मुंहिंजा नेक बाना उहनि जेके कावड़ खे खाई छॾींदा आहिनि, माण्हुनि खे माफ़ करे छॾींदा आहिनि। कावड़ जा आहिनि टे क़िस्म, हिकिड़ी उहा कावड़ जेका अचे बि जल्दी, लहे बि जल्दी, या भली कावड़। ॿी उहा कावड़ जेका अचे त जल्दी पर लहे देर सां, महीननि जा महीना मुंहुं सुजायूं वेठो आहे, परचे ई कोन थो, या बुरे में बुरी कावड़ आहे। टी उहा कावड़ जेका अचे त देर सां पर लही जल्दी वञे, नबी से फरमायो भले में भली कावड़ ई आहे, अचे देर सां पर लही जल्दी वञे, त कावड़ हराम आहे। पर हिकिड़ी कावड़ अहिड़ी अथव जो कावड़ न आई सम्झो त जहन्नम खां सवाइ बि जाइ कान्हे। पीउ आहे पंहिंजे न्याणीअ खे ॾिसे थो धारे बग़्द सां वेठी आहे, कचहरी पई करे, खिली करे ॻाल्हाए पई उस्तादनि सां, छोकरनि सां, क्लारकनि सां, ऑफिसरनि सां, खिली करे ॻाल्हाए पई थी, पीउ ॾिसे थो पियो, इनखे कावड़ नथी अचे। नबी से फरमायो दयूस आहे, दयूस जन्नत में त कोन ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थी। भाउ पंहिंजी भेण खे ॾिसे थो धारियल मर्दनि सां वेठी आहे, बाबा धारियल में सभु अची विया, सौट बि धारियो आहे, मासात बि धारियो आहे, मारोट बफाट बि धारियो आहे, जंहिं बि मर्द सां हिन जो निकाह थी सघे थो हिन जे लाइ धारियो आहे। पोइ मेमण हुजे, शेख हुजे, जोगी हुजे, मोची हुजे, शीदी हुजे, खसकेली हुजे, सभु धारिया अथसि, जन सां निकाह थिए थो इहे धारिया, उन्हनि सां खिली करे ॻाल्हाइण जी हिनखे इजाज़त न आहे। अकिलाप में भाउ पंहिंजी भेण खे ॾिसे थो त अदरी ॻाल्हाए थी पई, कचहरी पई थी करे, खिली करे, भाउ खे कावड़ नथी अचे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दयूस आहे, दयूस जन्नत में त कोन ईंदो, पर जन्नत जी बूई बि नसीब न थी। बाबा दयूस हिनखे चइबो आहे नी। असांजी न्याणी भली मदरसे जी तालिबानी हुजे, मदरसे जी उस्तादानी हुजे, हिनखे कंहिं इजाज़त ॾिनी आहे जो मदरसे जे उस्ताद सां कचहरी करे खिली करे ॻाल्हाए, बग़ैर कंहिं मजबूरी जे ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। मदरसे जी उस्तादानी छो न हुजे, उनखे मदरसे जे उस्ताद नाज़िम सां, मोहतम सां ॻाल्हाइण जी इजाज़त न आहे। एॾो नाज़ुक मसलो। जीअं फ़ौजी पंहिंजे ॻाल्हाइण ते कंट्रोल कंदो आहे, ईअं औरत खे पंहिंजे ॻाल्हाइण ते कंट्रोल करणु। जीअं फ़ौजी सरहद जी हिफ़ाज़त कंदो आहे, ईअं औरत जी सरहद हुनजो वजूद आहे, पंहिंजे वजूद जी हिफ़ाज़त करे। मुड़ुस पंहिंजी घरवारी खे ॾिसे थो धारियल मर्दनि सां वेठी आहे, कचहरी पई थी करे, खिली करे ॻाल्हाए थी, मुड़ुस खे कावड़ न आई,
नबी साईं फरमायो दयूसा दयूस जन्नत में त कोन ईंदो पर जन्नत जी बूही भी नसीब न थींदसि हालांकि 500 साल जे पंध तां जन्नत जी खुशबू पई 500 साल जे पंध तां जन्नत जी खुशबू ईंदी हिनखे बूही नसीब न थींदी हुकूमत हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त बिल पई थी पासे ऐं हिन वक़्तु तव्हां ईअं असां न सोचियोसीं आलमनि जो साथ न ॾिनोसीं त 10 सालनि खां बाद नस्ल बेहया थी मौलाना फज़ल रहमान साहब मंज़िलगाह में चयो त पंजाब में इहा ज़रूरत हिननि खे हिन जे करे थी आहे जो हिकिड़ो आलम बि असांजो पंजाब असेंबली में न हो असां त चऊं था साईं मीर साहब अल्लाह उन्हनि जे ज़िंदगी में बरकत फरमाए असां त चऊं था छो त जेको अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे तरीक़े खे छॾींदो शरीयत खे छॾींदो उहो बेइज़्तो थींदो न्याणियुनि जे हथां बेइज़्तो थींदो भाउ शरीयत ते न हलंदो त भेनरुनि जे हथां ज़लील थींदो मुड़ुस नबी जे शरीयत ते न हलंदो त ज़ाल जे मथां ज़लील थींदो शरीयत ते न हलंदासीं त धीअरूं पीउ भाउ खे ॿधाईंदियूं शरीयत ते न हलंदासीं त ज़ालूं मुड़ुसनि खे ॿधाईंदियूं शरीयत ते न हलंदासीं त भेनरूं भाउरनि खे ज़लील कंदियूं असांजा बुज़ुर्ग फरमाइनि था त इहो बिल क़ुरान ऐं सुन्नत जे ख़िलाफ़ क़ुरान मजीद में अल्लाह से फरमा फ़इज़ूहुन्न वल्लाती तख़ाफ़ून नुशूज़हुन्न रब फरमायो तव्हां जूं ज़ालूं जेकर तव्हां जूं नाफ़रमान थी पवनि तव्हां जो चयो नथियूं वठनि निमाज़ नथियूं पढ़नि हया ऐं पर्दो नथियूं कनि क़ुरान थो फरमा फ़इज़ूहुन्न पहिरें नंबर ते उन्हनि खे वाइज़ कयो उन्हनि खे नसीहत कयो पाण नथा वाइज़ कयो त मौलवियुनि जा वाइज़ ॿुधायोनि आलिम हीअं था चवनि जेको निमाज़ नथो पढ़े उहो फिरौन सां हूंदो आमान सां हूंदो कारून सां हूंदो बेनिमाज़ी बुखियो थी मरंदो उञो थी मरंदो बेनिमाज़ी क़ब्र में पहुचंदो ईंदो नाग अज़ाब जो मुसलत कयो ईंदुसि पाण वाइज़ नथा कयो त इहे वाइज़ ॿुधायो उन्हनि जा वाइज़ जो असर थिए थो त ठीकु आहे न त ॿिए नंबर ते रब फरमायो वहजुरुहुन्न फिल मज़ाजिअ बिस्तरा जुदा कयो बिस्तरा जुदा कयो मस्जिद ऐं मदरसे में वञी सुम्हो जेसि ताईं निमाज़ न पढ़ंदीअ तेसि ताईं मां घर न ईंदुसि जेसि ताईं हया ऐं पर्दो न कंदीअ मां तोसां ॻाल्हाईंदुसि कोन भला एतिरी त मार ॾियो न पर जेकर इन जो बि असर नथो थिए क़ुरान थो फरमा वज़रिबूहुन्न मार ॾेई करे बि उन्हनि खे निमाज़ पढ़ायो मार ॾेई करे बि उन्हनि खे हया जो सबक़ सेखारियो असांजा हुक्मरान चवंदा न सख़्ती वख़्ती न कयो मार ॿार न ॾियो किथों घुमी फिरी मोटी अचेसि चओ फलाणे जी मां ॾे हाल अहवाल किथों थी आई बेहयाई वारो कानून ॼाणो दुआ कयो अल्लाह असांखे मर्दनि खे औरतुनि खे हया नसीब फरमाए रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत जे मुताबिक़ शरीयत जे मुताबिक़ जिंदगी गुजारने की तौफीक अता फरमाए नारे तकबीर दुआ अल्लाह से मुंहिंजा लफ्ज़ कबूल फरमाए शान मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर इज्जत वारो अजमत वारो